वफाकी हुकूमत बिजली जी विचकदड़ सरकारी कंपनियुनि खे खानकाइण लाइ हंगामी बुनियादनि ते कंपनियुनि जे CEOs खां तफ़सील तलब करे वरिता। पावर डिवीज़न समूरिन बिजली जी विचकदड़ कंपनियुनि जे सरबराह खां अॼु कंपनियुनि जे असासनि ऐं मुलाज़िमनि जे अंग समेत ॿिया तफ़सील तलब करे वरिता। बिजली कंपनियुनि वटि मौजूद गाॾियुनि, मशीनरी ऐं ॿियनि असासनि जा तफ़सील बि तलब। सिंध में तेज बरसातुनि सबब मुख्तलिफ ज़िलनि में अॼु तालीमी इदारा बंदि रहंदा। नवाबशाह ऐं जामशोर में 3 ॾींहं तालीमी इदारा बंदि रखण जो नोटिफिकेशन जारी। टाडो मोहम्मद खान, सागड़ ऐं मीरपुर ख़ास ज़िले में तालीमी इदारनि में 2 ॾींहं मोकल जो ऐलान। सिजावल, बदीन ऐं टंडो अलायार ज़िले में अॼु स्कूल बंदि रहंदा। टंडो जाम ज़री यूनिवर्सिटी ऐं जामशोरो ज़िले जूं 4 यूनिवर्सिटीज़ बंदि रहंदियूं। सिंध जे सामूंडी पट्टी में अॼु मंझंदि खां आंधारी, गजगोड़ ऐं खिवण सां बरसाति जो इम्कान। कराची में ईंदड़ 3 ॾींहनि में 200 मिलीमीटर ताईं बरसाति जो इम्कान आहे। सिंध जे अक्सर इलाइक़नि में 3 ॾींहं खां जारी बरसाति तबाही मचाए छॾी। केतिराई घर डही पट पइजी विया। फसलनि खे कापारी धक। रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो। मवासिलाती निज़ाम धरम भरम। कराची में गुज़िरियल राति खां बरसाति जो सिलसिलो जारी। मीरपुर ख़ास ऐं टंडो अलायार में बरसाती पाणी घरनि में दाख़िल। हैदराबाद, ठठो, सिजावल, बदीन, टंडो मोहम्मद खान, सागड़, खिपरो ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति जारी। थरपारकर, नवाबशाह, कंबर, जैकबाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज चयो आहे त बरसाती सिस्टम जी शिदत बरक़रार आहे। बरसाती सिस्टम कराची खां 260 ऐं हैदराबाद खां 200 किलोमीटर परे आहे। अॼु कराची में तेज़ बरसाति जो इम्कान आहे। सिंध में बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घरनि जी छित किरण समेत ॿियनि वाक़िअनि में औरत ऐं हिकु ॿार समेत 6 ॼणा फौत ऐं 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। गुलशन मेमार थाणे जद अफ़गान बस्ती में बरसाति दौरान घरनि जी छित किरण सबब पीरसन अर्ज़ मोहम्मद ऐं संदसि ज़ाल आगा गुल फौत थी वई। हैदराबाद में दीगर हुसैन दबजी फौत। चंबड़ में नौजवान सफदर कालरू ऐं कलोई में औरत ॿुड़ी फौत थी वई। कंबर में बरसाति दौरान भित किरण जे नतीजे में रस्ते वेंदड़ शागिर्द ज़ामिन बिरोही ज़ख़्मी थी पियो। इस्पताल वेंदे रस्ते में दम ॾिनई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तूफ़ानी बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि लाइ ख़तरो क़रार ॾेई छॾियो। मुराद अली शाह बलीर, ठठो, सिजावल, बदी, टंडो अलायार ऐं टंडो मोहम्मद खान पहुची बरसाती सूरत हाल जो जाइज़ो वरितो। मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त तेज़ बरसाति सबबि कराची समेत सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि लाइ ख़तरो आहे। थरपारकर, सिजावल, ठठो, उमरकोट ऐं शहीद बेनज़ीराबाद खे वॾा ख़तरा आहिनि। कंबर, शहदादकोट, लाड़काणू, जैकबाबाद, दादू ऐं जामशोरो में बि ख़तरा आहिनि। सूरत हाल के मुंहुं ॾियण लाइ हुकूमत जूं तयारियूं मुकमल आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां मॉडीज़ तरफ़ां पाकिस्तान जे क्रेडिट रेटिंग खे अपग्रेड करण ते इत्मीनान जो इज़हार। वज़ीर आज़म जी सदारत हेठि मईशत जी तरक़ी ऐं सीड़पकारी जे हवाले सां क़दमनि बाबति इजलास। मुआशी टीम जूं काविशूं रंग आणे रहियूं आहिनि। गुज़िरियल हुकूमत में मुल्क ख़ातिर पंहिंजी सियासत जी क़ुर्बानी ॾिनी। वज़ीर आज़म जो इजलास खे ख़िताब चई क़ौमी मफ़ाद खे तरजीह ॾियण जी पॉलिसियुनि जो बहितर असर मईशत ते नज़र अची रहियो आहे। मॉडीज़ रेटिंग हुकूमत जी मुआशी पॉलिसियुनि खे दुरुस्त करार ॾियण जो आलमी एतिराफ़ आहे। आलमी रेटिंग एजेंसी मॉडीज़ पाकिस्तान जी रेटिंग हिकु दर्जो बहितर करे छॾी। रेटिंग एजेंसी मूजिबि पाकिस्तानी मईशत जो मंज़रनामो हाकारी आहे। मुआशी सूरत हाल बहितर थियण ते पाकिस्तान जी रेटिंग CE2 कई वई आहे। मॉडीज़ जो चवणु आहे त डिफॉल्ट रिस्क में घटिताई बि पाकिस्तान जी रेटिंग बहितर थियण जो कारण आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां बलोचिस्तान जे नए मुक़रर थियल IG मौज़म जा अंसारी जी मुलाक़ात। सदर मुमकिन बलोचिस्तान में अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण लाइ क़दम खणण जी ज़रूरत ते ज़ोर भरियो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां ज़िम्मेवारियूं मिलण ते नए IG लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो बरसाति मुतासिर ज़िलनि जो दौरो। मुराद अली शाह सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, नासिर हुसैन शाह, सईद गनी, जाम खान शोरो
आई ॿियनि सां गॾिजी ठठे ज़िले मां बरसात मुतासिर इलाइक़नि जे दौरे जी शुरूआत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह घगर फाटक घारे ऐं ठठे में तेज़ तरक़ियाती रिथाउनि ऐं बरसाती पाणी जो जाइज़ो वरितो। सदर आसिफ अली ज़रदारी सां सिंध प्रीमियर लीग जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द एसपीएल जे इब्तिदाई सीज़न जी कामयाबी ते रोशनी विधी। कराची में हाई परफॉर्मेंस मर्कज़ जो क़याम अमल में आंदो वेंदो। वफ़द सदर मुल्क खे एसपीएल जी दरपेश मसइलनि बाबति आगाह कयो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त क्रिकेट जी बुनियादी ढांचे ऐं तरबियती सहूलियतूं बहितर बणाइण जी ज़रूरत आहे। सदर मुमलकत पारां सिंध जे क्रिकेट टैलेंट ते हथी वठाइण जी ज़रूरत ते ज़ोर। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी मुलाक़ात। बिलावल हाउस में मुलाक़ात दौरान मेयर कराची पारां केएमसी जी कारकर्दगी बाबति बिलावल भुट्टो ज़रदारी की ब्रीफिंग। मेयर कराची बरसाती पानी जे निकाले बाबति केएमसी जी प्लानिंग खां आगाह कयो। पीपल्स पार्टी चेयरमैन सां सेनेटर सैफुल्ला मक्सी जी मुलाक़ात। सेनेट सां लाॻापियल मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठ। बांग्लादेशी उबूरी हुकूमत जमायत इस्लामी ते लगायल पाबंदी खत्म करे छड़ी। बांग्लादेश जी इस्तीफा ॾींदड़ वज़ीर आज़म हसीना वाजिद हुकूमत को खाली मुज़ाहिरीन दौरान 1 अगस्त ते जमायत इस्लामी ते पाबंदी लगाए छड़ी हुई। बांग्लादेश में जबरी गुमशुदगी जी जांच लाइ कमीशन कायम। कमीशन अॻवानी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद जी हुकूमती दौर में मुबैना तौर गुम कयल 700 माण्हुनि जी जांच कंदी। हुकूमत जो सुप्रीम कोर्ट में जजिस जो अंग वधाए 23 करण जो फ़ैसिलो। जजिस जे अंग बाबति तरमीमी बिल क़ौमी असम्बली में जमा। बिल जे मतन मूजिब जजिस जे अंग में वाद केसनि जे बैकलॉग सबब ज़रूरी आहे। जजिस जे अंग में वाद सां फ़ैसिलनि खे यकीनी बणाए सघिबो। कंहिं बि जज ते गैर ज़रूरी दबाव में घटिताई ईंदी।